जो झंडो खणी ईंदो हर उम्मतीअ खे मुस्तफ़ा यादि करे छॾींदो। पिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो माणिको मिट सदो मुंहिंजो ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम पोइ सारो सॾ कंदोम कोयारो के जधणी। समझो गाल के सुभान अल्लाह जो अशर वेलहूं दास मेरा जराना जे तो आवाज पस्तो आ सुभान अल्लाह। अशर वेलहूं दास मेरा जराना अशर वेलहूं दास मेरा जराना तनी में मोहम्मद करे खां सुजाना हुदुस छोट कारे जो झंडो हथन में हुदुस छोट कारे जो झंडो हथन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी आसोनो गुलन में। एक झंडो उते मां आखिरत जी पहिरीं ॻाल्हि कई रहिजी न वञे हा बाक़ी तूं हरू भरू आशिकनि खे उलझाए छो थो। अल्हम्दुलिल्लाह असांजो अमल सहाबा जे अमल जे बि मुताबिक़ हुजूर मदीने में हिजरत करे आया मके खां महीनो जॾहिं हुजूर मदीने में आया पे त महीनो हो रबीउल अव्वल जो बस आखिरी ॻाल्हि तकरीर खत्म। कहिड़ो महीनो हो रबीउल अव्वल जंहिंजी मदीने में हुजूर दाख़िल थिया न तारीख़ हुई 12 रबीउल अव्वल ॾींहुं बि माशाअल्लाह सूमर जो चओ सुभाणे। बुरैदा असलमी कुबा खां पहिरियां हुजूर जे अॻियां बीठो काफ़िरनि ऐलान कयो त हुजूर खे जेको वठी ईंदो त असां हेतिरा 100 उठ इनाम में ॾींदासीं। हिन चयो त भाई 100 उठ रखिया अथऊं 70 पाण सां गॾु साथी वठई हलो गॾिजी वांगारी वठी आयो हलो इनाम मिलंदो साईं खे वठी ईंदासीं वठी ॾींदासीं मके वारनि खे। हुजूर वेठा हुजन हिन जा भमरा 70 अची लथा अबू बकर सिद्दीक साईं खे फरमायो त हिन खां पुछी छा मतिलब आहे हिन जो हेतिरा सारा वेठा आहिनि। बुरैदा आयो हुजूर फरमायसि मसमुक नालो छा अथई नओं जो केरु मिलंदो त तारुफ़ कबो आहे न वाको केरु आहे नालो छा अथई किथां खाई हुजूर फरमायो नालो छा अथई जिसे मुंहिंजो नालो बुरैदा आहे बुरैदा बर्द खां वरतला बर्द जी माना है थथ। मदीने वारे सुने अबू बकर सिद्दीक ॾे न्यारे पाण फरमायो अबू बकर मामलो सॼो थधो थी वियो आयो त गरम जोशी सां आहे बुरैदा 70 माण्हू पाण सां वठी आयो आहे हिन जे त नाले में ई हरारत कान्हे सो ही कहिड़ी गर्मी ॾेखारे थो पाण फरमायो बरद अमरुना मामलो असांजो थधो थी वियो। हुजूर फरमायो कहिड़े कबीले जो आहे चईसीं बनु असलम जो असलम सलामतीअ खां वरतल आहे जंहिंजी माना आहे त सलामतीअ वारो साईं फरमायो मामले में गड़बड़ कान थींदी सलामतीअ वारो थी वियो पर बनु असलम जो वॾो ख़ानदान आहे कहिड़ी शाख जो आहे चवण लॻो बनी साम जो आया साम जी माना आहे हिसो हुजूर फरमायो त ही त पंहिंजो हिसो असां खां इस्लाम वारो वठी चुको आहे वञा मुस्लमान थियो कोन हो पर आमिना जे लाल खे पहिरियां ख़बर आहे ही मुस्लमान थींदो मुल्ला था चवनि नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान पवंदी आहे जेका शइ पहिरियां थींदी बाद में थींदी नबीअ खे पहिरियां ख़बर कान पवंदी आहे
इहो हुननि जो अक़ीदो अथव असां या रसूल अल्लाह चवण वारा सुन्नी मुस्लमाननि जो अक़ीदो आहे अल्लाह ताला पंहिंजे महिरबानी ऐं अता सां पंहिंजे हबीब खे ग़ैब जो इल्मु ॾिनो आहे बुरैदा असलमी जे लाइ पाण फरमायो इस्लाम जो हिसो वठी चुको आहे बुरैदा असलमी जे मथां थधि अची वई मां मंदर में इस्लाम हुजूर जी मुहबत अची वई जेको आयो हो विढ़ण जे लाइ हाणे एतिरी गुफ़्तगू ॿुधण खां बाद में हुजूर खे अर्ज़ु करे थो या रसूल अल्लाह कलमो भरायो मुस्लमान थियो थो कलमो भरी अशहदु अल्ला इलाहा इल्ला